अवामी न्यूज़ ख़बरों जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खानवान का ख़बर ॾींदा हलूं त खानवान जे रहवासियुनि जो सखर ट्रैफिक पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ महबूब समो, साजिद कुंदड़, आबिद कुंदड़ ऐं आमिर मल्हार जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन्हनि जो चवणु हो त सखर ट्रैफिक पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खंयो वञे, ॿी सूरत में कोर्ट में केस दाख़िल कयो वेंदो। वधीक ॾिसूं था जावेद मल्हार जी ही रिपोर्ट। नाज़रीन, खानवान जे रहवासियुनि जो सखर ट्रैफिक पुलिस अमलदारनि जे नाजाइज़नि जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। खानवान जे रहवासियुनि महबूब समूह, साजिद कुंदर, आबिद कुंदर ऐं आमिर मल्हार ॿुधायो त असां सखर मां अची रहिया हुआसीं त सखर ट्रैफिक पुलिस वारनि बिना कंहिं सबब जे असांजी गाॾीअ जो चालान कयो, जॾहिं त उतां सरकारी गाॾियूं ऐं अमीरनि जूं गाॾियूं अची रहियूं, उन्हनि खे को बि रोकण वारो तयारु न हो। उन्हनि ॿुधायो त उतां ईंदड़ ग़रीब माण्हुनि जे गाॾियुनि खे चालान कयो वञे थो, जॾहिं त अमीरनि जूं केतिरियूं गाॾियूं वन वे हुजण जे बावजूदि छा अची रहिया हुआ त उन्हनि जे गाॾियुनि खे को बि रोकण लाइ तयारु न हो। उन्हनि अवामी न्यूज़ जे नुमाइंदे जावेद मल्हार वटि एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त सखर ट्रैफिक पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयूं वञे, ॿी सूरत में असां कोर्ट में केस दाख़िल कराईंदासीं। जावेद मल्हार, अवामी न्यूज़, खानवान।